अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में मके भलीकार मां फराशा सब खबरें एक नज़र हेडलाइन ते। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर 28वीं तरमीम आणण जो इशारो ॾेई छॾियो। मुल्की मफ़ाद में वधीक आईनी तरमीमूं आणण लाज़मी करार। आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त 28वीं तरमीम फौरी न पर मुशावरत सां ज़रूर ईंदी। जजिस जी मुक़ररी लाइ पहिरियों भेरो इंटरव्यूज़ वरिता वेंदा। उन ॾस में 7 रुकनी कमेटी जोड़ी वई आहे। कानून वारे वज़ीर वधीक चयो आहे त जजिस जी कारकर्दगी जांचण लाइ आईनी निज़ाम आणे रहिया आहियूं। कमेटी हर साल जजनि जी कारकर्दगी जो जाइज़ो वठंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी इस्तांबुल में कारोबारी शख्सियतुनि सां मुलाक़ात। पाक तुर्क इक़्तिसादी ताउन खे वधीक मज़बूत बणाइण ते इत्तफ़ाक़। शहबाज शरीफ पारां तुर्क कंपनियुनि खे पाकिस्तान में सीड़पकारी वधाइण जी दावत। वज़ीर आज़म तुर्क सदर रजब तैयब उर्दुगान सां मुलाक़ात कंदो। इलाक़ाई सूरतहाल ऐं गॾियल दिलचस्पीअ जे मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान मुआहिदो करणु चाहे थो। जनाज़े लाइ 1 हफ़्ते जी मोहलत ॾिनी आहे। असां वेनेज़ुएला खे 1 ॾींहं में शिकस्त ॾिनी। ईरान खे बुरी तरह निशानो बणायो आहे। पंहिंजे बयान में अमरीकी सदर वधीक चयो आहे त अमेरिका दुनिया जो ताक़तवर तरीन मुल्क आहे। कॾहिं कंहिं बादशाह आॾो नाहे झुकियो। बाइडन इंतज़ामिया अमेरिका खे तबाह कयो। 2 साल अॻु दुनिया असांजे मथां खिलंदी हुई, हाणे इज़त करे थी। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाकर कालिबाफ चयो आहे त जंग खां पोइ हालतूं तब्दील थी चुकियूं आहिनि। अमेरिका खे मौजूदा हक़ीक़तुनि खे तस्लीम करणो पवंदो। ईरान खे अमेरिका जे मशवरनि जी ज़रूरत नाहे। पंहिंजे बयान में मोहम्मद बाकर कालिबाफ चयो आहे त पाकिस्तान ॾुखे वक़्त में ईरान जो हक़ीक़ी दोस्त साबित थियो आहे। ईरान चीन मज़बूत लाॻापा दुनिया में छिकताण घटाइण में अहम साबित थींदा। आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर ॼाम ख़ान शोरो चयो आहे त भारत सिंध तास मुआहिदो तोड़ण जी साज़िश पियो करे, जेका इलाइक़े जे अमुन ऐं इस्तेहकाम लाइ ख़तरनाक साबित थी सघे थी। उहा रुॻो सिंध तास मुआहिदे जी न पर आलमी कानूननि जी भञकड़ी हूंदी। हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॼाम ख़ान शोरो चयो आहे त भारत जी अख पाकिस्तान जे पाणीअ ते आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चई चुको आहे त पेनू फ़क़ीर थी पाणी न घुरंदासीं। भारत हथियार तौर पाकिस्तान जो पाणी रोकियो त उनखे जंग जो ऐलान तसवुर कयो वेंदो। अॼु खां पेट्रोल ऐं डीज़ल ₹1.97 फ़ी लीटर सस्तो। पेट्रोल जी नई क़ीमत ₹297.53 फ़ी लीटर मुक़रर। डीज़ल जी नई क़ीमत ₹309.50 फ़ी लीटर थी वई। नोटिफिकेशन जारी। पेट्रोल ते लेवीअ में ₹6.22 इज़ाफ़ो। फ़ी लीटर लेवी ₹70.36 थी वई। डीज़ल ते लेवीअ में ₹6.22 घटिताईअ बाद ₹70.82 फ़ी लीटर मुक़रर। MQM ॿीहर कराची खे वफ़ाक़ हवाले करण जो मुतालबो करे छॾियो। वफ़ाक़ी सरकार खां धार थियण ऐं एहतजाज जी बि धमकी। MQM अॻवान फारूक सत्तार प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मुल्क में नवां इंतज़ामी यूनिट ठाहिया वञनि। कराची खे वफ़ाक़ हवाले कयो वञे। वज़ीर आज़म मुआहिदे ते अमल कराए रोडनि ते अचण जो वक़्तु अची वियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त MQM अवामी मैंडेट विञाए चुकी आहे। खेसि इक़्तिदार जी यादि तंग पई करे शॉर्टकट ॻोल्हे रही आहे। मुतहदा अॻवान जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल ॾींदे शर्जील मेमन चयो आहे त फारूक सत्तार खे यादि रखणु घुर्जे त सिंध जे माण्हुनि पीपल्स पार्टी खे वाज़ मैंडेट ॾिनो आहे। इहो मैंडेट कंहिं प्रेस कॉन्फ्रेंस धमकी या सियासी ब्लैकमेलिंग सां तब्दील न थींदो। ख़ैरपुर वेझो नौजवान नारी घर अंदर पुरस्कार नमूने गोली लॻण करे फ़ौत। ए सेक्शन थाणे जे हद में वाक़ियो। 19 वरनि जी सपना दायो मौक़े ते ई फ़ौत थी वई। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जो कारण मालूम नाहे थी सघियो। वधीक जांच शुरू कई वई। कुंडरीअ वेझो 2 सॻा भाइर ज़हरीलो खाधो खाइण सबबि फ़ौत। ॻोठ हयात गपनो में 10 वरनि जो अली हसन ऐं 12 वरनि जो हसनैन नारई राति जी मानी खाइण बाद बेहोश। अली हसन कुंडरी अस्पताल में दम ॾिनो। मोहम्मद हसनैन हैदराबाद नींदे रस्ते में फ़ौत। फ़ौती नींगरनि जे नाने असगर जी तबियत बि ख़राब। अस्पताल दाख़िल। वारसनि मूजिबि घर भाती राति जी मानी खाई सुम्ही रहिया ऐं सुबुह उथण बाद संदन हालत ख़राब थी वई। थी सघे थो त खाधे में का ज़हरीली शइ किरण सबबि नींगर फ़ौत थिया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नारीअ समेत 6 ॼणनि आपघात करे छॾियो। ॼाम साहिब जो 27 वरियनि जी नारी फाहो खाई आपघात करे छॾियो। ॻोठ नसीर शहर में नूर बानू ज़ाल नबी बख्श पारां मुबैना तौर आपघात। जंगशाही भरिसां नौजवान जो वण में फाहो खाधल लाश हथ।
ॻोठ उस्मान जोखियो में जमरो जोखियो मुबैना तौर आपघात कयो। नौजवान मथां पुलिस एहलकार जे घर मां चोरीअ जो इल्ज़ाम हुयो। ज़हनी दबाव में अची इंतहाई कदम खणण जा छो ॿोल। बदेजी वेझो नौजवान घरू अणबण तां ज़हरीली दवा पी आपघात करे छॾियो। ॻोठ कलंदर बख़्श बिरोहीअ में नज़ीर बिरोही ज़हरीली दवा पी ज़िंदगीअ जो अंत आंदो। कराची जे सिविल लाइन्स में ट्रैफिक पुलिस एहलकार नवाज़ नदीम कुरैशी ड्यूटीअ दौरान मुबैना तौर पाण खे गोली हणी ख़ुदकुशी करे छॾी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आबादकारनि जा पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा। खिपरे में सरहल शाख जी पुछड़ीअ जा आबादकार रोडनि ते निकिरी आया। खाही खिपरो रोड ते मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। पाणी खोट ख़िलाफ़ नारेबाज़ी। जाम नवाज़ली में दिलोर माइनर ऐं पाठोलन शाख जे पुछड़ियुनि जे आबादकारनि जो धरणो एहतजाज सबब सां गॾु झोल ऐं टंडो आदम रोड ब्लॉक गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। बुलड़ी शाकरी में ढट शाख जा आबादकार सरापा एहतजाज। जाड़ावा स्टॉप ते एहतजाजी मुज़ाहिरो। दोदापुर में आबादकारनि जो गढ़ी खैरू जे कमाबाद रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो। आबादकार अॻवाननि चयो आहे त पाणी जे अथरादू खोट पैदा करे फसल तबाह कया पिया वञनि। आबपाशी वज़ीर ऐं ॿियूं इख़्तियारियूं नोटिस वठनि पाणी फ़राहम करे बदहालीअ खां बचायो वञे।